नाज़रीन नवां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। तफ़सीलात मुताबिक़ ताईं ख़बर ॾींदा हलूं। गोलारची में लॉकडाउन दौरान पुलिस एहलकारनि जी मक़ामी दुकानदारनि सां सख़्ती। पुलिस जे क्रैकडाउन दौरान कपड़ा सिलाई कंदड़ दर्जन जी बंदि दुकाननि खे बि न बख़्शियो वियो ऐं पुलिस एहलकारनि दर्जन जे कुझु दुकाननि जे करे जनरेटर पिणु खणी विया, जंहिं ते दर्जन जो चवणु हो त ग्राहकनि खां मिलियल कपड़ा जेके उन्हनि लाइ लॉकडाउन में नरमी दौरान दुकाननि खोलण जी इजाज़त मिलण सबबि वरिता हुआ, उहे कपड़ा दुकान बंदि हुअण करे सबबि दौरान पुलिस असांजो सामान खणी वई आहे। उन्हनि मुतालबो कयो त असांखे दुकाननि बंदि करे मिलियल कपड़नि जो ऑर्डर मुकमल करण जी इजाज़त ॾिनी वञे, छो जो असांजो कमु कपड़ा मिलण खां तयारु करण जो आहे। उन्हनि वधीक आला अख़्तियारनि खां अपील कई आहे त असांखे पुलिस खां उहे कपड़ा ऐं असांजूं घुरियल शयूं वापसि कयूं वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो मुज़ाहिरो वधाए वेंदो। रिपोर्टर ज़ीशान अब्बास, हक़सत न्यूज़, गोलारची। वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो असांजो चैनल हक़सत न्यूज़ ऐं वधीक अपडेट्स ॾिसण जे लाइ फेसबुक ते वञो, असांजो पेज लाइक कयो हक़सत न्यूज़, यूट्यूब ते असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन दबायो ऐं हर ग़रीब ऐं मज़लूम जो आवाज़ हक़सत न्यूज़ अवांजी लाइ 24 घंटा असांजा नुमाइंदा तव्हांजे इंतज़ार में आहिनि। फ़क़ति हिकु कॉल करण जी ज़रूरत आहे ऐं असां पहुचाईंदासीं अवांजो आवाज़ अहिला अहिवालनि ताईं। हर मज़लूम ऐं ग़रीब जी पुकार हक़सत न्यूज़।